अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो इन बुलेटिन में मूसा का साथ दींदो मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। PGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त रियासत दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। ही क़ौम ऐं रियासत जी जंग आहे। फितनतुल हिंदुस्तान जो पाकिस्तान या बलोचिस्तान सां को बि तालुक नाहे। KPK में दहशतगर्दी खे सियासी पुठभराई हासिल आहे। अफगानिस्तान खिते में दहशतगर्दी जो गढ़ बणियल आहे। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाक फ़ौज जे तर्जमान चयो आहे त गुज़िरियल साल मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ गैर मामूली कार्रवायूं कयूं वयूं। इंटेलिजेंस बुनियादनि ते कयल 75,175 कार्रवायुनि 2,397 दहशतगर्दनि खे मारियो वियो। दहशतगर्दी जे वाक़िअनि में 1,235 शहरी ऐं सिक्योरिटी अहलकार शहीद थिया। लेविस फोर्स खे क़ानूनी तौर ते बलोचिस्तान पुलिस में ज़म कयो वियो। बलोचिस्तान में A ऐं B एरिया जे कैटेगरी जी विरासत बि ख़तम। वज़ीर आला बलोचिस्तान सरफराज़ पुख्ती चयो आहे त बलोचिस्तान में हिक जहिड़ो क़ानून लागू करण सां इंतिज़ामी मुंझारो ख़तम थी वियो आहे। फ़ैसिले सां रियासती ज़िम्मेवारी वाज़िह थींदी। हिक जहिड़े क़ानून सां अवाम जे तहफ़्फ़ुज़ जो दायरो वधीक मज़बूत थींदो। वेनेज़ुएला जी अपोज़िशन लीडर मारिया कोरिना पारां जल्द वतन वापसि अचण जो ऐलान। मारिया कोरिना जो चवणु आहे त हिक आज़ाद वेनेज़ुएला खे असां अमरीकी जी तवानाई जो मर्कज़ बणाईंदासीं। DLC बि मंशियात स्मगलिंग ऐं ॿियनि ॾोहनि में हिसेदार आहे। पाकिस्तान पारां वेनेज़ुएला में अमरीकी फ़ौजी कार्रवाई ते ॻणती ज़ाहिर हिक तरफ़ी कार्रवाई खे गॾियल क़ौमनि जी चार्टर जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। सलामती काउंसिल में पाकिस्तान जे नुमाइंदे उस्मान जुदोन चयो आहे त ही क़दम केतिरनि ई सालनि ताईं छिकताइण जो सबबु बणिजी सघे थो। UN मंशूर के रियासत ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल या धमकी खां परे रहण जो पाबंद करे थो। गॾियल क़ौमनि जो मंशूर ॿियनि जे अंदरूनी मामलनि में मदाख़लत खां रोके थो। उस्मान जदोन वधीक चयो आहे त अॻिते वधण जो वाहिद रस्तो ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी हुजणु घुरिजे। दुरियूं छिकताइण में घटिताई आणिन, हिक ॿिए जे एहतराम खे यकीन बणायो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारे मामले बिरादरी तकरार तां औरत समेत 4 ॼणा क़तल। खानपुर वेझो जवाबदार घरवारी खे कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। नापरकोट थाणे जे हद में नारी साहिबा अतराणी जतोई बेदर्दी सां क़तल। जवाबदार फरार। रत धेरे वेझो सोटरनि में ज़मीन जे हलंदड़ तकरार तां नौजवान मारिजी वियो। ॻोठ धायम सनाणी में सनाणी बिरादरी जी धुरियुनि में झेड़ो। ममताज़ सनाणी क़तल। जेकब वेझो फायरिंग में सैयद पीरल शाह मारिजी वियो। सोटरनि मथां इल्ज़ाम। चक वेझो हथियारबंदनि बिरादरी तकरार तां नौजवान खे अगवा बाद क़तल करे छॾियो। ॻोठ अब्दुल ख़ालिक बढाणी भरिसां इम्तियाज़ बढाणी मारिजी वियो। जवाबदार लाश बि पंहिंजे कब्ज़े में करे वीडियो वायरल करे छॾी।